चंड ते महफ़िल सजायो, दिल जी गाल करणी आ, रही न दूर तड़पायो, दिल जी गाल करणी आ। रही दुनिया में नाहे सा मोहब्बत ऐं सचाई, लबन ते मुर्का विखरियल दिलनि में आ बेआई। चाहत जा चंग वजायो, दिल जी गाल करणी आ, चंड ते महफ़िल सजायो, दिल जी गाल करणी आ। कराची खां कश्मीर किंजर खां कारूंजर ताईं सुहिणी सिंध वासियुनि खे आबिद चौहान जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। दोस्तो, अॼु दिल जी ॻाल्हि सां गॾु हिकु स्पेशल प्रोग्राम, यानी कि टॉप टू बॉटम एंड ताईं एंटरटेनमेंट ही एंटरटेनमेंट, अहिड़ी एंटरटेनमेंट, दिलचस्प एंटरटेनमेंट, इल्म अदब आर्ट ऐं फ़नून लतीफ़ा सां वाबस्तगी रखण वारनि दोस्तनि लाइ ज़बरदस्त दिलचस्प गुफ़्तगू। अॼु असांजी जेका प्रोग्राम जी महिमान शख़्सियत आहे उहा मल्टीपल, उहा पंहिंजा आर्ट जा ख़ुदा उन्हनि खे ॾात ॾिनी आहे। उन्हनि जी ॾात में जेके शयूं शामिल आहिनि उहो संदसि उन खां ई पुछूं त बहितर रहंदो। अचो त असांजे महिमान सां कचहरी। असां सां गॾु आहिनि अता मोहम्मद समो साहब। साईंअ खे मूं हिकु यूट्यूब ते हिकु क्लिप ॾिठो। साईंअ जो कहिड़ो पेशो आहे, छा उन्हनि जो आर्ट आहे, उहे पाण असांखे अॼु ॿुधाईंदा। अॼु मुलाक़ात थी आहे साईंअ सां। साईं पंहिंजी ज़िंदगी जे बारे में कुझु ॿुधायो, अवां मुकमल पंहिंजो तारुफ़ करायो दोस्तनि खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सजन दोस्तनि खे पहिरियां त मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। साईं मुकमल मुंहिंजो नालो अता मोहम्मद, पाण समो आहियां जी। सो राग विराग सां मुंहिंजो शौक़ु आहे। मैट्रिक ताईं मुंहिंजी तालीम बि आहे। कहिड़े शहर सां साईं तालुक़? सखर जी साईं। ब्लाइंड स्कूल बिराज कॉलोनी सखर में मां पढ़ियो आहियां। ॻाइण वॼाइण सां मुंहिंजो नंढे लाइ खां शौक़ु हुयो। पोइ अॻिते हली उस्तादनि खां तालीम वरितीसीं। पंहिंजो मां हिन वक़्तु ढोलक बि वॼाईंदो आहियां, पाण ॻाईंदो आहियां, कीबोर्ड प्ले कंदो आहियां, हारमोनियम ते पाण ॻाईंदो आहियां, महफ़िलूं खणंदो आहियां। मुंहिंजो चैनल बि तव्हां ॾिठो हूंदो, बिल्कुलु साईं, अता समो यूट्यूब ते। वाह वाह साईं। जीअं त नाज़रीन खे मूं ज़िक्र कयो त साईं मल्टीपल पंहिंजे आर्ट अदब जे बारे में पंहिंजो पाण तारुफ़ कराईंदा। छो त मूं साईंअ खे हिकु क्लिप दौरान झूंगारींदे ॻाईंदे ॾिठो। उन खां बाद में कंहिंखां पुछा कईसीं, दोस्तनि खां असांखे ख़बर पई त साईं सुठो झूंगारींदा बि आहिनि। साईं बेसिकली नौजवान खे इहो ॿुधायो, तव्हां वटि अलाह मल्टीपल जेको ॾात ॾिनी आहे, तव्हां घणो रुखो कमु करे रहिया आहियो। घणी तव्हांजी दस्तरस महारत जंहिंखे चइजे उहा छा ते आहे? माना तव्हां ॿुधायो त तव्हां बाजो बि वॼाईंदा। न उहो सही ॻाल्हि आहे जी। क्या पोइ पंहिंजो असल ॻाल्हि इहा ई आहे त साईं हिते पंहिंजो फ़नकार कीबोर्ड ते मूंखे घणो सुञाणींदा आहिनि, वेंदो आहियां उन्हनि सां। बाक़ी पंहिंजूं महफ़िलूं जेके खणंदो आहियां उहे बि मिलंदियूं आहिनि, पर कीबोर्ड जे हिसाब सां मूंखे तक़रीबन कंहिंखे त नाले जी बि ख़बर न आहे, सिर्फ़ु हाफ़िज़ कीबोर्ड प्ले कंदा। इंशाअल्लाह अॼु असांजे हिन प्रोग्राम वसीले जेके चार दोस्त असांखे ॿुधनि पिया, ॾिसनि पिया, उहे तव्हांजे नाले खां बि ख़ूब वाक़िफ़ थींदा। बदकिस्मती सां हींअर असां वटि कीबोर्ड त अवेलेबल न आहे, लेकिन ख़ुदा जे ॾिने मां जेकॾहिं झूंगारे करे दोस्तनि खे कुझु पंहिंजे फ़न मां ॿुधायो। प्यार जूं कर अची के त ॻाल्हियूं मिठा, प्यार जूं कर अची के त ॻाल्हियूं मिठा, नीहां वारियूं निसोरूं निरालियूं मिठा, प्यार जूं कर अची के त ॻाल्हियूं मिठा। बाग़ बख़्शल कजे दिल जो आबादगी, बाग़ बख़्शल कजे दिल जो आबादगी, प्यार मां पोखिजनि अंब टालियूं मिठा, प्यार मां पोखिजनि अंब टालियूं मिठा। असांजा जेके नाज़रीन हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे बि बेहद मज़ो आयो हूंदो। इहो अवां जेको राग ॿुधायो, इहो तव्हांखे ॼाण आहे, तरबियत वरिती आहे, कहिड़ो राग ॿुधायो?
हाँ राग भैरवी साईं। राग भैरवी इहो लिखियल कहिड़े शाइर जो साईं जो हुयो? हाँ उस्ताद मास्तर आहिनि पाण अल्लाह बख्श उर्फ बख्शल लगारी बख्शल, साहब। जी हाँ जी हाँ। पीरकोट जा आहिनि साईं। वाह वाह वाह। ऐं धुन पंहिंजी कंपोज थियल हुई। आवाज़ जी पंहिंजी? जी साईं। साईं वाह 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 वाह। केतिरो तारीफ़ कराइजे ओतिरो घटि आहे त साईं पाण सुठा जेके त गुलकार बि आहिनि ऐं उन सां गॾो गॾु कंपोज़र बि आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे। मूं थोरी देरि अॻु में मुंहिंजो अचणु थियो त अव्हांखे मां ॿियो इंस्ट्रूमेंट वॼाईंदे ॾिठो हुई। अव्हां चयो त उनजो ज़िक्र काफ़ी दोस्तनि ताईं घटि आहे। जेकॾहिं अॼु असांजे प्रोग्राम में उहो घटि ज़िक्र जेको आहे त उहो हिते थी वञे त असांजे लाइ बि बाहिसे उहो हिकिड़ो फ़ख़्रु थींदो त असांजे प्रोग्राम में इहो तव्हांजो राज़ बि खुलियो। तव्हांखे कहिड़ा कहिड़ा मल्टीपल जेके त आर्ट अचनि था? हा साईं पंहिंजो शहनाई बि वॼाईंदो आहियां। उहा जेकॾहिं हिते महफ़िल में थी वञे कुझु देरि लॻे। सिख्या वठण सां गॾो गॾु नौजवान फ़नकारनि खे गुलकारनि खे सिख्या ॾियो बि पिया? हा साईं। वाह उहो काफ़ी किथे तयारु थियल आहिनि साईं। पंहिंजो जेकाबाद में आहे रियाज़ राही साहब। अच्छा मां पंहिंजे शागिर्दनि जा नाला ॿुधायो हा वठो। साईं। ज़बरदस्त। पंहिंजो सरत घोटकी उन में आहे ख़ादिम हुसैन सावंत साहब। अच्छा जेकॾहिं ॿुधण वारा असांजा दोस्त नवां सैकड़ाट फ़नकार जेकॾहिं अव्हांजे फ़न मां इस्तफ़ादो हासिलु करणु चाहिनि त अव्हां सां कीअं किथे राब्तो कनि? साईं पंहिंजो हे भाऊ नवाब अली वटि जेकॾहिं अचनि था। हा बिल्कुलु असांजो नवाब फ़ोन नंबर बि आहिनि। अच्छा ठीकु आहे। असां बि हिन प्रोग्राम वसीले अव्हांजो हिते को कॉन्टेक्ट छॾींदासीं जेके अव्हां जे फ़न मां मुतासिर थी अव्हां खां का सिख्या वठणु चाहिनि उहे अव्हां सां राब्तो करे सघनि था। ख़ुदा जे ॾिने मां को ॿियो को स्पेशल को गीत असांजे नाज़रीन जे नज़र? उस्ताद रफ़ीक अहमद नसीरानी साहब हुनजी शाइरी ऐं ही वीडियो में मुंहिंजो गीत तमामु सुठो वायरल थियो। उहो तव्हांखे वाह वाह। जंहिं ॾींहुं अखां जुदा थी जंहिं ॾींहुं अखां जुदा थी मूंखां वयो व प्यारो ॾुखड़नि सां गुज़ारो है दर्दनि सां गुज़ारो कंहिंखे रफ़ीक सम्झी दिलि जा ही हाल ओरियां कंहिंखे रफ़ीक सम्झी हो दिलि जा ही हाल ओरियां वाटुनि ते वेठो आहियां पायूं मावे सुकारो ॾुखड़नि सां गुज़ारो है दर्दनि सां गुज़ारो। मूंखे बेहद ख़ुशी थी। महिरबानी उस्ताद साईं असां कोशिशि कंदासीं त कंहिं ॿिए इंटरव्यू में असां उन्हनि जे फ़न मज़ा स्पेशल जेको ज़िक्र कयोसीं त साईं हारमोनियम बाजे जा जेके त माहिर आहिनि उहो असां वटि अवेलेबल हूंदो त उन ते बि दोस्तनि खे महफ़िल ॿुधाईंदासीं उस्ताद जी। ऐं यकीनन असांखे बेहद मज़ो आयो ऐं ॾिसण वारनि दोस्तनि खे बि मज़ो आयो हूंदो। सो अॼोकी हीअ जेका महफ़िल आहे उस्ताद जे हवाले सां थी प्रोग्राम दिलि जी ॻाल्हि में का दिलि जी ॻाल्हि असांजे ॿुधण वारनि ताईं को पैगाम वसीले पहुचाइणु चाहियो पंहिंजे दिलि जी ॻाल्हि? हा दिलि जी ॻाल्हि इहा ई आहे जेकॾहिं जेतिरो बि थी सघे पंहिंजो सचाई सां पेश अचनि ऐं जेके राग विराग सां तालुक़ु रखनि था उन्हनि खे बि दिलि जी ॻाल्हि इहा ई आहे त पंहिंजो महिनत करनि। सही माना शॉर्टकट जो आसरो न कनि। जी साईं। माना महिनत में मुराद आहे सिख्या खणी उहे अव्हां उस्ताद खां बि वठी था सघो ऐं दुनिया में शहर में उस्ताद खोड़सार आहिनि। बिल्कुलु ज़बरदस्त। इन पैगाम सां गॾु अॼोके हिन प्रोग्राम जी पुॼाणी थी पंहिंजे मेज़बान आबिद चौहान खे इजाज़त ॾींदा। पंहिंजो खोड़सारो ख़्यालु रखंदा। सिंध सलामत साथ सलामत अल्लाह निगहबान।